اللہ مولانا العظیم وبلغنا رسولہ النبی الحبیب الکریم ونحن علی ذلک من الشاہدین والشاکرین والحمد للہ رب العالمین۔ کیا شان احمدی کا چمن میں ظہور ہے، ہر گل میں ہر شجر میں میرے مصطفیٰ کا نور ہے۔ کی محمد سے وفا تو نے تو ہم تیرے ہیں، یہ جہاں چیز ہے کیا لوح و قلم بھی تیرے ہیں۔ بندہ پروردگارم امت احمد نبی صلی اللہ علیہ وآلہ وسلم، دوست دار چار یارم تابع اولاد علی، مذہب حنفی دارم ملت حضرت خلیل، خاک پائے غوث اعظم زیر سایہ ہر ولی۔ اے بلبلان غنچۂ گلزار احمدی، صلو علی محمد و آل محمدی۔ عرش حق ہے مسند رفعت رسول اللہ کی، دیکھنی ہے حشر میں عزت رسول اللہ کی۔ لا ورب العرش جس کو ملا ان سے ملا، کونین میں بٹتی ہیں نعمت رسول اللہ کی۔ صوفین جے سرتاج حضرت بیٹائی گھوٹ رحمت اللہ تعالیٰ علیہ فرمائے تو تساری رات سبحان کھے جاگی جن یاد کیو، بھٹ جو گھوٹ لطیف چے تن جو مٹیا بلدھو مان، اڑ کے روڑے کن سلام اچی آتن انہن جے، ککھ سڑن لے پن سڑن لے سڑے ساؤ گاہ، پر جن ریجھایو اللہ تو نہ اچے تن کھے۔ چھا کھاں ونی چھو توں بیلی بین جو، وٹھ کنجک کریم جی جگ جو والی جو، ہانے سوکھو ہوں دو سو جن جو عشق اللہ حسین۔ پائے پاندگ چیا میں انگن جے بے اچن، اوگن عیب کچائیوں ڈھکن تھی ڈھک جن، پتوڑے لکھ ہوجن تب معافیوں ڈجن میں درا۔ اللہ کیو آلہ آشان محمد جو، شاہد وار رسالت میں قرآن محمد جو، جنت بھی کھپے مونکھے جنت بھی ضروری آ، پر جنت کھاں متھے آہے ایوان محمد جو۔ سگ بن جی مدینے جے گلیون میں پیو ہوں دس، ان طرح ونی تھیندس آؤں مہمان محمد جو۔ محشر جی گرمی میں
हर को पियो पुकारींदो, केॾो न वॾो हूंदो उत्शान मुहम्मद जो। ईअं छो न चवां दादन इज़्ज़त में मथे आहे दारा ऐं सिकंदर खां दरबान मुहम्मद जो। प्यारा मुसलमान भाइरो दोस्तो अज़ीज़ो, अवां प्यारी जमात सगुरी जे अॻियां अल्लाह ताला जे बाबरकत मुक़द्दस किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मां इन गुनहगार हिकु आयत जे पढ़ण जो शरफ़ हासिल कयो आहे। मुख़्तसर टाइम जे अंदरि उन तिलावत कयल आयत जो तर्जुमो ऐं तशरीह करे दुआ ख़ैर घुरंदासीं। शाल रब करीम तव्हां असां सभिनी खे रब करीम इन आयत जे तर्जुमे ऐं तफ़सीरीअ जे मथां सभ खां अॻु में रब करीम मां गुनाहगार खे हक़ ऐं सच चवण जी रब करीम तौफ़ीक़ अता फ़रमाए, जो पढ़ी करे ऐं ॿुधी करे उन जे मथां ख़ासि रब करीम तव्हां असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। यकीनन अॼोके हिन भलारे ॾिहाड़े जे सदक़े में रब करीम हिन पंहिंजी मुक़द्दस जाइ जे सदक़े में रब करीम हिन कामिल अकमल वलीअ जे दरबार आली जे सदक़े में तव्हां असां सभिनी जो अॼु हिते अचणु वेहणु ॿुधणु रब करीम पंहिंजे बारगाह ख़ुदाबंदी में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। सभ खां अॻु में मुंहिंजे आका हुज़ूर पुंडूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह रिसालत में मुहब्बत सां वॾे आवाज़ सां दिलि खोले करे दुरूद शरीफ़ जो नज़रानो पेश कराईंदा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। मुझे महबूबन करीमन जो दुरूद शरीफ़ वो फ़ज़ीलत वारो आहे, वो बरकत ऐं रहमत वारो आहे जो बानो जहिड़े बि वक़्तु जहिड़े बि टाइम ते सिक ऐं मुहबत सां इश्क उल्फत सां दिलि जे हुज़ूर सां दिलि जे सचाईअ सां पुरख़ुलूस थी करे जेको दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे उन खे रब करीम जे तरफ़ खां इनाम इकराम बि मिलंदो आहे त गुंबद ख़िज़रा में मदीने वारो साईं बि ख़ुशि थींदो आहे। महबूबन करीमन जे उन क़रीब हुजण जो पहिरियों पहिरियों जेको नातो आहे उते पहुचण जे लाइ जेको ज़रियो आहे ऐं क़ुर्बे मुस्तफ़ा जंहिंखे हासिल करिणो हूंदो आहे उहो मदीने वारे साईं जे मथां दिलि जे हुज़ूर सां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे। जंहिंजे लाइ मुंहिंजे मदीने वारे साईं जो फ़रमान आली शान आहे। पाण फ़रमायूं ज़य्यिनू मजालिसकुम फ़िस्सलाह, मोमिन मुसलमान भाइरो जॾहिं तव्हां मुंहिंजे महबूबन करीमन पाण फ़रमायो तव्हांजे मजलिस जो सिंगार तव्हांजे मजलिस जो मुहब्बत जी फ़ज़ा इहा ई आहे जो तव्हां पंहिंजी मजलिस खे जेकॾहिं सिंगार बनाइणु चाहियो था पिया त मां मुस्तफ़ा जे मथां दिलि जी हुज़ूर सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा करियो। मुंहिंजो दुरूद तव्हांजे मजलिसुनि जो सिंगार आहे, उन मजलिस खे मुंहिंजे दुरूद सां सिंगारींदा करियो। मुंहिंजे दुरूद शरीफ़ पढ़ण सां पाण फ़रमायूं अस्म सलात अहले मुहब्बती व अन आरिफ़ुहुम, मुहब्बत वारे जो दुरूद शरीफ़ डायरेक्ट मां मुस्तफ़ा उन पंहिंजे उम्मती जो दुरूद ॿुधंदो आहियां। हिकिड़ो दुरूद शरीफ़ मलाए सगोरा पहुचाईंदा आहिनि
ऐं ॿियो दुरूश मोहब्बत वारे जो अस्मा सलात अहले मोहब्बती व अन आरिफ़ुहुम, यानी मां उन उम्मती खे सुञाणंदो बि आहियां जेको मोहब्बत विचां मां मुस्तफ़ा जे मथां दुरूद शरीफ़ खे पढ़ंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह। ऐं पाण मुंहिंजे मदीने वारे फरमाए जुमे जे ॾिहाड़े मुंहिंजे मथां कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा करियो। जुमे जे फज़ीलत, जुमे जे लाइ फ़ज़ाइल में मुंहिंजे मदीने वारे साईं जो हुक्म आली शान आहे त पाण जुमे जे ॾिहाड़े फरमायूं तव्हां कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा करियो त मां मुस्तफ़ा जो तव्हांखे उहो फैज़ मिली पवंदो, तव्हांजे दुनिया जा मक़सद सभु हल थी वेंदा, मुश्किलातूं हल थी वेंदियूं, तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं। यानी अल्लाह जे दरबार में पंहिंजे महबूब जे मुहब्बत जो वसीलो जेको आहे, जेको ॻाढ़ापो जेको आहे, उहो मदीने वारे साईं जो दुरूद शरीफ़ आहे। सिर्फ़ु मदीने वारा साईं न, ख़ुदि ख़ुदा बि राज़ी थींदो आहे। जेका आयत मां तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, अॼु उन में बयानु ख़ासि तौर तरह सां जेके दुनिया जे तख़्ते जे मथां अल्लाह जा कामिल वली सालिहबाना थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी उन्हनि जी वस्फ़ अल्लाह ताला बयानु फ़रमाई आहे। अल्लाह ताला ऐलान फ़रमायो त इन्नल लज़ीना आमनू, जन शख़्सन ईमान आंदो। सभई जो सुभान अल्लाह। ईमान जी दौलत, ईमान जो क़ुर्ब, ईमान जी मुहब्बत जी चाशनी जेका धरती जे मथां जंहिं चखी ही, उहो पहिरियों जन ईमान आंदो हो, उन ईमान जो नालो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़। जन ईमान जिनखे पहिरियों नसीब थियो हुयो। अल्हम्दुलिल्लाह, ईमान उन्हनि जो आहे जंहिंजे ईमान खे रब करीम तो साराहे पियो। इन्नल लज़ीना आमनू व अमिलु सालिहात, ऐं जन शख़्सन वरी अमल सालिह कया। उन अमल सालिह में रूई ज़मीन जे मथां उहे शख़्स आहिनि जंहिंजा अमल सालिह आहिनि, उहे अल्लाह जा सालिहबाना आहिनि। उन अल्लाह जे कामिल वलीअनि जे अमल सालिह जो ज़िक्र, उन अल्लाह जे वलीअनि जे सालिहनि बाननि जे शान ऐं मुतबर्रिक बयान खे ख़ुदि मदीने वारे साईं पाण फरमायो आहे। पंहिंजे दौरे रिसालत में बि उन सालिहनि शख़्सनि जो शान बयान मदीने वारे घोट पंहिंजे नबूअत वारे ज़ुबान सां बि कयो आहे। जेको ज़िक्र तव्हां ख़ासि तरह सां उलमा दीन खां हज़रत अवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ॿुधो हूंदो। वो दौरे रिसालत जे दौर में हयात हुया, जंहिंजे बयान खे मदीने वारे साईं पंहिंजे ज़ुबान मां बयानु फरमायो हुयो। अल्लाह ताला फरमायो जन शख़्सन ईमान आंदो, अमल सालिह कया, रब करीम तो फरमायो सयजअल लहुमुर रहमान वुद्दा, मां रब करीम सिगो ई उन्हनि जे शान खे रहमान अल्लाह करीम जी सिफ़त जो नालो आहे। मां रब करीम सिगो ई मां उन्हनि जो मुहब्बत जेका आहे, उन सालिहनि बाननि जी मुहब्बत जेका आहे, माण्हुनि जे सीननि में मां रब करीम पाण विझंदुसि। मां वुद्दा चइबो आहे मुहब्बत रखण खे, यानी अल्लाह जे सालिहनि बाननि जी मुहब्बत जेका आहे उहा माण्हुनि जे सीननि में मां रब करीम पाण उन्हनि जी पहचाईंदो आहियां, उन शख़्सनि जी जंहिंजा अमल सालिह हूंदा, जन शख़्सनि ईमान आंदो। क़ुरान मजीद जे अंदरि ईमान आणण जे लाइ बि उनजो शान आहे, काफ़िरनि जो बि बयानु आहे, मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाउ ॿियनि दुनिया जे मामला जो बयानु आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो दुनिया वारो जंहिंजा अमल सालिह मां अल्लाह जे दरबार में हूंदा, उन्हनि जी मुहबत जेका आहे माण्हुनि जे सीननि में मां रब करीम पाण पहचाईंदुसि। मां उहा ज़िंदगी जी तारीख़ पढ़ी ॾिसूं त उन अल्लाह जे कामिल वलीअनि जे लिस्टुनि में उहे बि अल्लाह जा सालिह बाना थी गुज़रिया आहिनि, जंहिंजी पब्लिसिटी जो कोई बि इश्तिहार अख़बारात में कोन्हे को, कोई दावत जो पैगाम कोन्हे को। उहे अल्लाह जा सालिह बाना जंहिं जॻह ते रहिया हुया, जंहिं ज़िंदगी जे माहौल में रहिया हुया,
को जबलात हुई, झंगल हुया, बयाबान हुया, जो कुछ बरपट हुया, जिते भी उन्हनि खे रब करीम ज़िंदगी जो हिस्सो मुयसर फरमायो आहे, उते रही करे पंहिंजे रब करीम जी इबादत बि कयूं त इंसाननि जो ख़ैर बि घुरियूं ऐं इंसाननि जी भलाई बि अख़्तियार कयूं। उन अल्लाह जे कामिल वलियनि जे उन तारीख़ जे किताब ज़िंदगी जा भरिया पिया आहिनि। हिकु हिकु लम्हो जेको उन्हनि जो आहे उहो अमल सालिह में शुमार आहे। उन इंसाननि खे उहे बि अल्लाह जा कामिल वली थी गुज़रिया आहिनि जो हिकिड़ो इंसान न, 5 इंसान न, उन अल्लाह वारे जी ज़िंदगी जो इहो मिसाल आहे जो 90 लख हिंदुनि खे कलमे जी दौलत नसीब अता फरमायूं। हज़रत दाता गंज बख्श अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह, इहे बि अल्लाह जा सालिह बयानी थी गुज़रिया आहिनि। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, अॼु तारीख़ लबरेज़ आहे, तारीख़ जा किताब भरिया पिया आहिनि, मगर हिकिड़ा अहिड़ा अल्लाह जा सालिह बयाना थी गुज़रिया आहिनि जन वरी पंहिंजी कसर नफ़्सी कई जो पंहिंजे अज़मत खे, पंहिंजी शान खे, पंहिंजे उन इल्म ऐं फैज़ खे लिकाइण जी कोशिशि कई अथनि, यानी ज़ाहिर ज़ूर न कयो अथनि। अल्लाह वारे जी इहा बि निशानी आहे जो अल्लाह वारे जी ज़ुबान ते पंहिंजो बयानु उनखे न वणंदो आहे। पंहिंजी शोहरत खां हू कसर नफ़्सी हूंदा आहिनि, गोशा नशीन हूंदा आहिनि, कुंड वठी करे वेही रहंदा आहिनि, अल्लाह जे इबादत में मुस्तग़रक़ हूंदा आहिनि, दुनिया जे मामलात खां हटी करे, दुनिया जे गुफ़्तगू खां आवाज़ खां हटी करे हू चवंदा आहिनि अल्लाह लोग थी करे को केरु न हुजे त असां यगाना थी करे पंहिंजे मिठे रब करीम जी इबादत कयूं। हज़रत मिटाई गोड़ रहमतुल्लाह ताला अलैह जे शेर जो मफ़हूम रहिया अथई रात सुबह वेंदई साजरी। ये अल्लाह वारनि जी ज़िंदगी जो लम्हो जेको तोखे मिली पियो आहे न त इन्हनि जी सोबत अख़्तियार कर। पोइ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, हाणे हिन दौर जे अंदरि जदीद दौर हली रहियो आहे। हिन वक़्त में तमामु जेको आहे दुनिया अॻिते निकिरी चुकी आहे। जीअं दुनिया अॻिते निकिरी चुकी आहे ईअं इन दौर में वरी अल्लाह वारनि जो फैज़ बि ईअं खुली पियो आहे। ज़हरिया तव्हांजे ज़हननि में मुहबत रखण वारा, हिन दरगाह शरीफ़ सां निस्बत रखण वारा, हर जुमे जी निमाज़ हिते अदा करण वारा, ओड़े पाड़े जा ॻोठ जा रहवासी शहरनि खां अचनि था, जमायत हिते अचे थी निमाज़ पढ़ण जे लाइ। हिकु अल्लाह वारे जी मुहबत तव्हांजे सीननि में आहे। उन अल्लाह वारे जे जेको करामात ऐं फ्यूज़ात जेका बरक़ात हली रही आहे हिन दौर में, जो जिथी बि अल्लाह वारे जो हिन हज़रत मखदूम साईं सैदी मूसाणी रहमतुल्लाह ताला अलैह जो नालो पहुचे थो पियो, उन इंसाननि जे दिलनि में अल्लाह वारे जी मुहबत पैदा थिए थी पई। उन्हनि जे दिलनि में बि अल्लाह वारे जी मुहबत रखी करे उन्हनि जी दिलि चाहींदी आहे त असां बि दरबार जी ज़ियारत करे अचूं। यकीनन इन अल्लाह क़ुरान शरीफ़ जी इन आयत सां को अल्लाह वारे जो को पब्लिसिटी जो को इश्तिहार कोन्हे को। पोइ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, जेके करामात फ्यूज़ात आहिनि, माण्हू चवनि था बाबा तारीख़ ॾेखारियो असांखे, मुस्तनद किताब ॾेखारियो असांखे। पोइ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, के तारीख़ जा सतेबाब किताब लिखबा आहिनि, के अहिड़ा अल्लाह जा सालिह बाना आहिनि जंहिंजे लाइ को किताब जी दरकार कान्हे का। हुननि जी तारीख़ ऐं फ्यूज़ात इहो ई आहे जो हुनजी हिन दौर में, हिन 15वीं सदी जे दौर में हुनजी फ्यूज़ात एतिरे क़दुरु ज़ाहिर आहे, एतिरे क़दुरु निशांबर आहे जो जंहिं इंसान खे तव्हां खोलींदो उन खां तव्हां पुछा कंदो बा तुंहिंजो दरबार शरीफ़ ते आयो आहीं त तोसां कहिड़ी महिरबानी थी आहे। उहो यकीनन तोखे का न का, मां त ईअं चवंदो आहियां त उनजे दिलि में का न का अल्लाह वारे जी फ्यूज़ात ऐं करामात ज़ाहिर हूंदी आहे। अहिड़े नफ़्सा नफ़्सी जे दौर में अल्लाह वारनि दरबारनि ते अची करे तकलीफ़ूं सांढे करे, तकलीफ़ूं करे करे, किरावा भाड़ा ख़र्च अख़राजात करे अल्लाह वारनि दरबारनि ते पहुचनि था पिया। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा छा मिली रहियो आहे, छा फ्यूज़ात मिली रहियो आहे, उहो उन्हनि खां पुछा करे ॾिस। जेकॾहिं उन शइ खे माण्हू गॾु कंदो त इहा तारीख़ जा कई किताब भरिजी सघनि था पिया। छो जो हिकिड़े साल जी ॻाल्हि कान्हे का, 5 सालनि जी ॻाल्हि कान्हे का। उहे बि माण्हू असां अखियुनि सां हिते मौजूदु आहिनि जंहिंजी 100 साल जे क़रीब उमिरि आहे। उहे बि ॿुधाइनि था पिया त अॼु खां अॻु में जॾहिं असां अखि खोलीसीं, असांजी उमिरि 100 साल आहे त असां उन वक़्त में बि अल्लाह वारनि जो फ्यूज़ात खे, करामात खे ॾिठोसीं वेठे। सभई चओ सुभान अल्लाह।
तव्हांजे ज़हननि में नई जमात, हर जुमे ते नई जमात अचे थी पई, हर टाइम ते नई जमात अचे थी पई। ई काफ़ी सवालात मूंखां बि कंदा आहिनि, साईं तव्हां दरगाह शिव जा पेशमा में असांखे ॿुधायो साईं जी का तारीख़ आहे मुस्तनद, कंहिं मुस्तनद किताब कोन्हे। बाक़ी जेके किताब छप थी चुका आहिनि, जिन खे 15-20 साल थी चुका आहिनि, उन्हनि बि उन वक़्त में अलाह वारे जी तारीख़ खे लिखियो आहे। बाक़ी मुस्तनद तारीख़ जेका ज़िंदगी मिलंदी आहे, उहा कंहिं बि मुस्तनद किताब में असांखे मिली कान सघी आहे। जा छाजे करे बाक़ी जेके बुज़ुर्ग आहिनि, जंहिंजी ज़ुबान मां उनजे अल्फाज़नि खे करामात सॾिजे, तारीख़ सॾिजे, उनखे बि 50 साल 100 साल गुज़री चुको आहे, जन उन्हनि तारीख़ लिखी आहे, उहा ज़ाहिर ज़ुहूर लॻी पई आहे। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, असांजो मुंहिंजो ॻोठु क़रीब आहे। पंहिंजे वॾड़नि जे किताबनि खे वरक़ गिरदानी कंदे मां उतां हासिलु कयो आहे त हिन अलाह वारे जी फ़यूज़ात ऐं करामात जी एतिरी तारीख़ भरी पई आहे, जो उन वक़्त जे दौर में जेका ज़ुबान दर ज़ुबान ॻाल्हि हलंदी अचे थी पई, त अलाह वारे जी फ़यूज़ात बरक़ात कॾहिं खां शुरू थी आहे। उनजी वरक़ गिरदानी किताबनि अंदरि असां ॾिठोसीं त उनजी ज़ुबानी रिवायात जेका हली रही आहे, उन्हनि ॿुधायो पिए ऐं ॿुधायो बि आहे, लिखियो बि आहे। उन्हनि चयो आहे त साईं 6हीं ऐं 7हीं सदी जा बुज़ुर्ग आहिनि। उनखां बाद में उन्हनि ॿुधायो आहे त ही सैयद बादशाह असांजे मुल्क पाकिस्तान में साईं सैयद जलालुद्दीन बुखारी सुर्ख पोश अव्वल, जेके उच्च शरीफ़ जा हुया, जेके असांजे पाकिस्तान में तुर्किस्तान खां हिजरत करे असांजे पाकिस्तान में आया हुया। बुखारी सैयद हुया, जंहिंजो नसल, जंहिंजो नसब अॼु ताईं बि हले थो पियो, पर उनजो सारे असांजे मुल्क पाकिस्तान में उनजे ख़ानदान जा शुजरा, ख़ानदान जो औलाद बि मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे उनजी जेको आहे ज़िंदगी जी हिस्ट्री आहे, जो नसब जो सिलसिलो ॿाहिरि निकितो, तबलीग जे सिलसिले में ॿाहिरि निकितो, पखेड़जी करे जो जिते उनजी ज़िंदगी मुयसरु थी, उते उन ज़िंदगी बसर करे ॾेखारी आहे। उतां बुज़ुर्ग अहिड़ा आहिनि, जीअं असांजे सिंध सुहारी में हज़रत साईं मोहम्मद उस्मान अल मारूफ़ कलंदर शाहबाज़ मरवंद खां, जंहिंजी ईरान जी बॉर्डर आहे, आज़रबाईजान जी सरहद ते लॻे पई, उतां खां हिजरत करे अची सेवण शरीफ़ खे आबाद कयूं। अहिड़े नमूने सां इहे अहले सादात जेके हुया, बुज़ुर्ग जेके हुया, काफ़ी अहिड़े तादाद में आहिनि, जंहिंजी तारीख़ भरी पई आहे। ठटे जे अंदरि मुल्तान जा बुखारी अचे आबाद थिया, यानी ॿियनि सूबनि जा अचे हिते आबाद थिया। अहिड़े नमूने सां उन उच्च शरीफ़ मां अची करे हिन असांजे हिन शहर खे, हिन ॻोठ खे हिते अची करे आबाद अची थिया। फ़यूज़ात बरक़ात कहिड़ी ही, अलाह वारनि खे हिकिड़े अलाह वारनि जी कमाई जो ज़रियो हुयो, यानी हुननि इबादतूं कयूं, अलाह जे दरबार में सालिबाना बणिजी विया। हिकिड़ा वरी सभई जो सुभान अल्लाह। ये क़ीमती ॻाल्हियूं आहिनि तव्हांजे ज़हननि में। ये ख़दशात जेके माण्हुनि जा आहिनि, जेके अलाह जी करामात खे तस्लीम ई नथा कनि पिया, अलाह वारनि जी ज़िंदगी जे मथां जेको आहे आंगुर खयूं बीठा आहिनि, तरह तरह अदा ख़ामोश थोरा सुभान अल्लाह चओ। हुज़ूर पुंदूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में इहे सालिहबाना मुंहिंजे मदीने वारे सां फरमायो त मुंहिंजे दौर रिसालत में बि आहिनि, मूंखां बाद में मुंहिंजी उम्मत में बि सालिहबाना हूंदा, ऐं क़यामत ताईं अलाह जा सालिहबाना ईंदा रहंदा, थींदा। ईअं न आहे त कोन अलाह जे सालिहबाननि जो दौर गुज़री वियो, न। साईं जी ज़िंदगी जी लम्हात उन तारीख़ जे रिवायत में अलाह वारनि खे डायरेक्ट बि विलायत जी मनसब ते उहे पहुची सघंदा आहिनि, जिन खे उहो फ़यूज़ात जेका हूंदी आहे हज़रत ख़्वाजा ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम खे, इहे अॼु ताईं उहे ज़िंदा आहिनि, जेके अलाह जा वली आहिनि। नबूअत में हुननि लाइ इख़्तिलाफ़ आहे, उहे अलाह जा वली त आहिनि, अॼु ताईं उन्हनि जी ड्यूटी इहा ई आहे, पोइ जन सां रब करीम राज़ी थींदो आहे, उन हथ ख़्वाजा ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम सां डायरेक्ट उनखे रब करीम इल्म लदुनी, इल्म फ़ैज़ सां नवाज़ींदो आहे। जॾहिं साईं सैलानी तौरु अचे हिन ॻोठ में पहुता, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ,
हिकु इदारे दीन जे में अची दाख़िल थिया। उनमें पढ़ण जे दौरान उस्ताद जे अॻियां किताब आहिनि, असबाक आहिनि। जॾहिं उस्ताद शागिर्द पढ़ंदो, जॾहिं यादि कंदो, तॾहिं अॻिते उनखे इल्मु पढ़ायो वेंदो। साईं जन इल्मु पढ़नि पिया, पंहिंजे उस्ताद जो घर जो बि कमु कनि पिया। माल जी ड्यूटी बि साईं जे मथां रखियल हुई। अॼु तव्हां इन शइ खे महसूसु कयो। मुंहिंजी ज़िंदगी 14 साल, मां 14 सालनि तां हिते दरबार शरीफ़ ते पेश इमाम आहियां। पर इहे कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं इहे रुमूज़ ज़ाहिर कोन कंदा आहियूं, छो कई ॻाल्हियूं लिकाइणियूं बि पवंदियूं, उन्हनि खे ज़ाहिर कोन करे सघंदा आहियूं, उहा ताक़त न हूंदी आहे असांखे। मगर इहे कॾहिं कॾहिं हिन दौर में मुंहिंजी दिलि चवंदी आहे नथा ज़ाहिर कयूं पिया त माण्हू चवनि था बाबा का कंहिं शइ वटि का शइ आहे ई कान, का को सभई ख़ाली लॻा वेठा आहिनि। छो जो अॼुकल्ह सभु को पंहिंजी बनी बनाई वेठो आहे। माना जंहिंखे जंहिंजो ज़हन तरफ़ वञे थो पियो उन तरफ़ काहे पियो आहे, जीअं अचे थो तीअं वणे उहे कनि था पिया। पर हक़ीक़त पुछो, अलाह वारनि जी फ़यूज़ात हिकिड़ी हूंदी आहे, ज़ाहिर करामात खे माण्हू ज़ाहिर करे सघे थो पियो, पर हिकिड़ा जेके उन जा अंदर जा रुमूज़ जेके हूंदा आहिनि उहे माण्हू कॾहिं ज़ाहिर नथो करे सघे पियो। अलाह वारनि जी मनसब जो एज़ाज़ हूंदो आहे, उनखे ॻुझो रखिबो आहे। इन अलाह वारनि जी बि उहो फ़यूज़ात आहे त उन शइ जे मथां उन्हनि जो ढक ॾिनो पियो आहे, पंहिंजो पाण खे ज़ाहिर न कयो अथनि। पर हा, रूहान जे फैज़ में कंहिंखे ख़ाली बि कोन छॾियो अथनि, जो ईअं खणी चऊं त केरु मुहबत वारो हितां ख़ाली थी वियो हुजे। न, हितां केरु ख़ाली थी बि कोन वियो आहे। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, त साईं खे इहो किताब जो यादि न पिया पियनि पिया त उन पंहिंजे इल्म जे मथां जेको आहे अखियुनि मां इंसानु ॻोढ़ा वहाईंदो आहे, उहा साईं जी दुआ क़बूल थी विया त ख़्वाजा ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम साईं खे डायरेक्ट फैज़ अता कयो। उन फैज़ अचण खां बाद में उस्ताद जे अॻियां जेके बि असबाक हुया, उहे सभई असबाक जेके हुया बर ज़ुबान किताबनि जा, सभई किताब बर ज़ुबान साईं खे यादि थी विया। उस्ताद इबरत में अची वियो त शागिर्द कल गबी हुयो, ज़हन जो कचो हुयो, अॼु सभु किताब बर ज़ुबान यादि लॻा पिया आहिनि। पाण फरमायो त इन राज़ खे मूंसां सां इज़हार कर, हीअ तोसां कीअं महिरबानी थी आहे। जेसि मां जंगल में तव्हांजो मींहुं चाढ़ण जे लाइ वियुसि, मां पंहिंजे हाल ते अफ़सोस कयां पियो, अखियुनि मां ॻोढ़ा वहायां पियो, पर मां मायूस कोन हुउसि। मां पोइ हीअ मूंखे उते ज़ियारत थी आहे अहिड़े नूरानी शख़्स सां जंहिं मुंहिंजे सीने ते अची करे हथु लॻायो आहे। उनजे हथु लॻाइण जे करे मुंहिंजे सीने में इहो इल्मु, दुनिया जो बि इल्मु अची वियो, त अंदर जा फ्यूज़ात बि अची विया आहिनि। उन फ्यूज़ात जो ज़रियो सबबु इहो थियो जो उन साईं जे माल खे चाढ़ण जे लाइ जंगल में जो वियो, हीअ बि सारो कचे जो इलाइक़ो आहे। हिते बि जंगल बयाबान हुया, आबादी कान हुई, थोरी का आबादी हूंदी हुई, दरियाही इलाइक़ो आहे। अलाह जे कामिल वली पंहिंजे फ्यूज़ात जी बरक़ात सां लठ मुबारक खां ईअं लीको फेराए करे पाण हटी बीहनि, उते पाणी अची वञे, दरिया जो पाणी अची वञे, पंहिंजे माल खे वेंजारे सिंजारे महिल असां माल कायूं वापसि अचनि। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ वापसि अचनि, ॻोठ जा माण्हू आहिनि, मालवंद माण्हू आहिनि, ज़ारी ॾिसनि त असां अञा दरिया ताईं पहुता ई कोन हूं, अॻ में ई माल साईं जेको वेंजारे सिंजारे खयूं वापसि कायूं थो अचे पियो। उन शइ खे हुननि पंहिंजे अखियुनि सां तजुर्बो करे ॾिठो वठी करे, ऐं उहे ॻोठ जा माण्हू मालवंद माण्हू अचे उनजे उस्ताद सां ॻाल्हि कयूं, साईं तव्हांजे हिन शागिर्द में असां हीअ कैफ़ियत महसूसु कई आहे, ॾिठी आहे। उस्ताद उन रुमूज़ खे ॼाणे वरितो। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, तारीख़ इहा लबरेज़ आहे। साईं जो वालिद साहिबु उतां ॻोठ खां हली करे पुछाईंदो अची केतिरा साल केतिरो टाइम हिते रहिया हुया, इहो कंहिं किताब में लिखियलु कोन्हे को। इहो उन बाज़ रवायात बुज़ुर्गनि जी उन ज़ुबान कौल मां आहे। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, उन वक़्त खां वठी करे, उन सदनि खां वठी करे अची करे उन फ्यूज़ात खां हिते पहुता। हीअ क़ब्रिस्तान, हीअ साईं जो रोज़ो शरीफ़ शहर खां
जेको आहे फलांग परे हूंदो हुयो, क़ब्रस्तान हूंदो हुयो, पोइ साईं पंहिंजे शहर खां ॿाहिरि निकिरी जन हिते जो पिया था दुआ फरमायूं। इन दुआ जे उन घुरण खां बाद में उहा ज़मीन फाटी पई, साईं अंदरि उन क़ब्र ज़मीन जे अंदरि हलिया विया। वालिद साहब जो कुझु हुनखे अफ़सोस बि कयईं, पंहिंजे पुट सां मुलाक़ात बि कई हुई त मूंसां वापसि मुंहिंजे ॻोठु हलो, पर अल्लाह जे कामिल वली फरमायो त असांजो पुञड़ो हिते आहे, असांजी रहाइश हिते आहे, असांखे हिते हुकुम थियो आहे, असां हितां खां ॿाहिरि न वेंदासीं। ऐं कई अल्लाह जा अहिड़ा कामिल वली आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी असां पढ़ी ॾिसूं त उन्हनि जा क़ब्रस्तान मज़ारूं जबलनि में, जीअं साईं जी हिते कच्छ जे इलाइक़े में आहे, ॿाहिरि जबलनि जे अंदरि विच ते, जीअं शाह नूरानी जी मज़ार शरीफ़ आहे, शाह गोदड़े जी मज़ार शरीफ़ आहे, ॿियनि मियां इनायत शाह जी मज़ार शरीफ़ आहे, मियां नसीम जी मज़ार शरीफ़ आहे, जेके तारीख़ी क़ब्रस्तान आहिनि, जेके 100 साल उनखे गुज़री चुको आहे, जंहिंजी तारीख़ मिले थी पई, उन्हनि जा उते ई मज़ारूं शरीफ़ आहिनि जिते का शइ बि कान हुई, उते अॼु बि उते मज़ारूं कुबा आहिनि, क़ब्रस्तान आहे। यानी पतो पइजी वियो त इन अलाह वारनि खे जिते हुकुम थींदो आहे, जिते हुनजी मस्कन जाइ हूंदी आहे, अलाह वारा उते पाण खे मदफून कराईंदा आहिनि। तारीख़ लिखी पढ़ी पई आहे, जिते साईं मोहम्मद उस्मान कलंदर शाहबाज़ रहमतुल्लाह ताला जी मज़ार शरीफ़ आहे सेवण जे शहर में, जेको असुल सेवण जो शहर जेको हुओ परे साइड में हुयो, जेको उल्ट बुल्ट थियल हुयो, उन वक़्त में उनखां बाद में शहर पोइ आबाद थियो, ॿीहर तरह सां आबाद थियो। अॼु ताईं उहो दड़े जे मथे शहर जेको उते बि आबाद आहे। त जिते साईं जी मज़ार शरीफ़ आहे उते जेको आहे किन औरतुनि जा घर हुया जेके ज़िनाकार औरतूं हुयूं। अलाह वारे फरमायो त असांजी धरती ते रब करीम इन करे मोकिलियो आहे सो असां गुनहगार शख़्सनि खे मिटाए करे असां उते नेकी जा रस्ता आबाद कंदा आहियूं। साईं जी जेका मस्कन मज़ार शरीफ़ आहे उन जॻह ते मुक़ररु थियल आहे जिते ज़िनाकार अॾो हुयो, अॼु ताईं बि उनजी मज़ार शरीफ़ साईं मोहम्मद उस्मान कलंदर शाहबाज़ उते मौजूदु आहे। यानी अल्लाह वारा अल्लाह जी रज़ा जा तालिब हूंदा आहिनि, जिते हुननि जी जाइ हुनखे हुकुम थींदो आहे उते पंहिंजी ज़िंदगी बि गुज़ारींदा आहिनि, उते पंहिंजी मस्कन बि बनाईंदा आहिनि। सभई चओ सुभान अल्लाह। मुहबत सां ज़रा तवजो सां तव्हांजो तवजो चाहींदुसि। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, इन रिवायात खां बाद में हिकिड़ो किताबु छपियो आहे, मौलाना दुर मोहम्मद ख़ाक, वॾो आलिम दीन थी गुज़रियो आहे। इन खां अॻु में हिकिड़ो किताबु छपियो जाग्रफ़ाई हिसाब सां, जंहिंखे 50 साल गुज़री चुको आहे। उहो किताबु मूं वटि मौजूदु आहे। यानी असांजे मेहर तालुके जे मथां किताबु छपियो त बाबा मेहर जूं हदूं केतिरियूं आहिनि। अॼु खां 50 साल अवल उन में अंदरि जेको अञा बि 70 साल अवल 1950 में जेको आहे उहो किताबु छपियो हुयो पाकिस्तान ठहण खां बाद में। उन किताब जे अंदरि लिखियो पियो आहे त हीअ हद जेका आहे मिसाल तौर ते दरिया खां वठी करे काछे ताईं असांजा 3 इलाइक़ा आहिनि, काछो, कचो, पको, इहे 3 इलाइक़ा असां सॼंदा आहिनि मेहर तालुके जे अंदरि। यानी हितां जी दरिया खां वठी करे वेंदे बलोचिस्तान जी इलाइक़ा जेके शाह गोदड़े खां परती वञनि था, असांजी सरहद तालुके मेड़ जी ओसि ताईं मिले थी पई। इन इलाइक़े जे अंदरि जेको आहे हुन जाग्रफ़ाई हिसाब सां जेको नक्शो कढियो, उन दौर में उन किताब जे अंदरि जेको आहे से हज़रत मखदूम सैदी मुस्तानी जी रहमतुल्लाह ताला जो नालो ज़िक्र कयो आहे। इहे तारीख़ जूं मुस्तनद रिवायतूं आहिनि। 3 नंबर ते तारीख़ी हवालो तव्हांजे दोस्त जेके अहले इल्म आहिनि, जेके अहले कलम आहिनि, अहले सहाफ़त सां पेशो रखनि था, जेके अहले जेको आहे दीन ऐं दुनियावी इल्म सां वास्तो रखनि था, उन्हनि जे ज़हन नशर मां कयां थो पियो। नौजवान तबिको असांखां इन खां बेख़बर आहे। पोइ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, हिन मस्जिद शरीफ़ जेका ही तामीर थी आहे, रोज़े शरीफ़ जी ऐं मस्जिद शरीफ़ जी तामीर जेका 2002 में मुकमल तरह सां थी। हीअ मस्जिद शरीफ़ ऐं रोज़ो शरीफ़ साईं जो 1998 में शहीद थी। 2002 में ॿई शयूं मस्जिद शरीफ़ ऐं रोज़ो शरीफ़ ॿई नए सिर तामीर थियूं। जेका पुराणी मस्जिद शरीफ़ हुई, उन पुराणी मस्जिद शरीफ़ में असां सिंधी क़ौम जेके आहियूं पंहिंजी हसी ते पाण रोऊं था वेठा जो असां पंहिंजी तारीख़ खे गॾु न कयो अथऊं। असां
जी इहा तारीख़ आहे जो असां मुर्दा परस्त ऐं ज़िंदा परस्त न आहियूं। असां कॾहिं तारीख़ खे गॾु करण जी कोशिशि न कई आहे, रिसर्च न कई आहे, तहक़ीक़ न कई आहे, पंहिंजे इल्म खे असां हासिलु करण जे लाइ इहा सोच फ़िक्र कयूं। कंहिं में बि जेको आहे असां वटि इहो न थी सघियो आहे। इहा असांजी बेहसी बेवसी आहे। किन दोस्तनि जे रिवायतुनि मुताबिक़ त उन रोज़े जे अंदरि हिकिड़ी सिर मुबारक लॻल हुई। उन सिर ते उन रोज़े जी सन्ने तामीर लिखियलु हुई त भई फलाणे टाइम ते उहो रोज़ो तामीर थियो हुयो। रिवायतूं त घणियूं मिलनि थियूं पियूं। महजिद शरीफ़ जेका शहीद थी, शहीद थियण खां बाद में जॾहिं असां 2011 में 11 में असां हिते आयासीं त हाणे तारीख़ी मुस्तनद का हथरादू असांखे शइ हथ में त हुजे न। अहिड़ो सबबु थियो जो पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां त मां महजिद शरीफ़ खां मथे वियुसि कि महजिद शरीफ़ जे काठ जा टुकड़ा असांखे मूंखे नज़र चढ़िया, नज़र मथी महजिद शरीफ़ में पिया हुया। उनमें हिकिड़ी काठी जेका उन में पियल हुई, तमामु मज़बूत काठी जेके उन पुराणी महजिद शरीफ़ में पियल हुयूं, उहो मज़बूत काठी, उन काठी जे मथां जेको आहे सन्ने तामीर हिजरी साल जी उन में त लिखी पई आहे। कारीगर जो बि नालो लिखियो पियो आहे, हिजरी साल, अंग्रेज़ी साल लिखियलु हिजरी साल उन ते लिखियो पियो आहे। अॼु ताईं उहा शइ मूं वटि महफ़ूज़ आहे। सभई जो सुभान अल्लाह। उन ते उन महजिद शरीफ़ जो हिजरी साल जे सन्ने तामीर में जेको लिखियलु आहे सन आगाटो, उन में तक़रीबन 157 साल उन महजिद शरीफ़ खे तामीर थींदे गुज़रिया हुया। 157 साल हिन साल ताईं उन महजिद शरीफ़ खे, थी सघे थो रोज़ो शरीफ़ उन खां अॻु में तामीर थियो हुजे, थी सघे थो महजिद शरीफ़ उन खां अॻु में तामीर थी हुजे या बाद में तामीर थी आहे। इहा ख़बर कान्हे का त महजिद शरीफ़ कंहिं तामीर कराई, उहो रोज़ो शरीफ़ कंहिं तामीर करायो। बाक़ी ज़ुबानी रिवायात में सभु को दावा करे पियो त मुंहिंजे वॾड़नि कराई, को चए मुंहिंजे वॾड़नि कराई आहे, को चए उन रोज़े शरीफ़ खे खीर सां जेको आहे उन में इस्तेमालु थियो हुयो, को चए पियो सिरूं जेके आहिनि उनखे बावज़ू करे बनाए वियो। इहे ज़ुबानी रिवायत आहिनि, मुस्तनद का बि तारीख़ असां वटि महफ़ूज़ कान्हे का उनजी, या इहा शइ महफ़ूज़ कान्हे का त उन रोज़े शरीफ़ खे कंहिं तामीर करायो, महजिद शरीफ़ खे कंहिं तामीर करायो। बाक़ी इहा वॾड़ा जंहिंजी 100 साल उमिरि ताईं आहे, उहे इहे ॿुधाइनि था पिया त असां अखि पटीसीं त असां महजिद शरीफ़ खे बि ॾिठोसीं त साईं जे रोज़े पुराणे खे बि ॾिठोसीं असां। सभई चओ सुभान अल्लाह। इहे क़ीमती ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजे मां नज़र कयां थो पियो, छो जो किन खे वरी इहा ॻाल्हि वणंदी बि न हूंदी के वाहिद जा शौक़ीन पिया आहिनि दोस्त, भई तारीख़ी हिकिड़ी ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे अलाह कुंद अलाह वारे जो हिकिड़ो तारीख़ जे हवाले सां ॿिया बि काफ़ी किताब छपिजी चुका आहिनि, जिन खे 20 साल 25 साल गुज़री चुका आहिनि। उन्हनि में बि अलाह जे कामिल वली जो ज़िक्र ख़ैरा मां ॻाल्हि पई कई, मौलाना दुर मोहम्मद ख़ाक हुयो, उन जो नसुल मां हिकिड़ो उहो चांडियो ज़ात जो हुयो, बाली शाह जो हुयो, वॾो आलिम दीन हुजे। उनजे ख़ानदान जो उन किताब लिखियो आहे बे वसीले बे औलिया बे वसीले ख़ुदा। उन किताब जो ज़िक्र कयो आहे त मां पाण उहो मुसनिफ़ थो लिखे पियो त मां जे दिलि में इरादो थियो त उन अलाह जे वलीअनि जे मथां उन किताब खे जमो कयो आहे त साईं जी मूंखे का ज़िंदगी जी का तारीख़ मिली पवे, मूंखे कुझु इत्फ़ाक़ सां साईं जो सालियानो उर्स मुबारक हुजे। उन उर्स मुबारक में मूंखे शिरकत जो मौक़ो मिलियो, ईदगाह जे अंदरि जलसो हुयो। पोइ हुन किताब जे अंदरि लिखियो आहे त मुंहिंजी जेका दिलि जी तमन्ना हुई त हाणे कहिड़े माण्हू खां पुछा कयां, कहिड़े माण्हू तारीख़ वारे खां पुछा कयां, का मालूमात कंहिं किताब मिले ई कान थी पई। इत्फ़ाक़ इहो थियो जीअं मां जलसेगाह में पहुतुसि, असांजा उस्ताद करीम हुया, जग जहान उनखे सुञाणे थो पियो, नंढो ॿार बि उनखे सुञाणे, मेहर जा न पर पूरी सिंध बलोचिस्तान ताईं हुनजे इल्म फैज़ जी हाकार लॻी पई आहे। क़िबला उस्ताद ज़ी वक़ार साईं मुफ़्ती करीम बख़्श मुंसी रहमतुल्लाह ताला अलैह, वॾा फयाज़ हुया, वॾा बुज़ुर्ग हुया, वॾा आलिम दीन हुया, वॾा मुफ़्ती हुया, जंहिंजी फ़तवा खे सिंध जा सभई आलिम दीन मञींदा हुया। जंहिंजो ज़िक्र मां तारीख़ में हलियो वञा त क़िबला साईं कंबर वारा, क़िबला साईं मशहूरी शरीफ़ वारा, क़िबला साईं सोणा साईं जेके हुया,
बहरहाल केतिरनि जा मां नाला खणा, सभई उहे वॾा वॾा बुज़ुर्गनि जी फ़तवा खे तस्लीम कंदा हुआ ऐं मञींदा हुया। उन बुज़ुर्ग जेको आहे तक़ीर पे फरमाई, उहो मुसन्निफ़ लिखे थो पियो, जेका मां दिलि में ॻाल्हि रखी आयुसि उहो साईं बयानु पे कई। पोइ पाण फरमायूं त हिन किताब जे अंदरि पाण फरमाए मदीनतुर रसूल में असां हुयासीं, मदीनतुर रसूल में असांजी महबूबन करीमन जी दरबार ते हाज़िर हुई। याने उते उहा आशिक़नि ऐं मुहबत वारनि खे डायरेक्ट दीदार थींदा आहिनि, रमूज़ मुस्तफ़ी उनखे मिलंदा आहिनि। उहो चवे थो जॾहिं असांजे दीदार जी दरी जो खुली त मां ॾिठो त उते महबूबन करीमनि जे ख़ासि तवजो सां, ख़ासि ख़ुसूसी नज़र सां जेको फैज़ जेको आहे उहो हिन कामिल अकमल मखदूम सैदी मुसाणे खे मिली रहियो आहे। बाक़ी साईं जो सिलसिलो जेको आहे उहो साईं जो सिलसिलो हिते न बलख बुखारा जे जेका बुज़ुर्ग हुया उन्हनि सां नसब साईं जो मिले थो पियो। उन वक़्तु दौर जे जेको आहे नसब औलाद मां आहिनि ऐं चिश्ती तरीक़े जो तरीक़ो अख़्तियार रखंदड़ आहिनि। इहो हुन बुज़ुर्ग जेको आहे उन साईं जे ज़ुबान मां इहो सॼो जेको आहे किताब जेको आहे उन में दर्ज कयो आहे। उनजो वाइस सॼी जीअं साईं जेका शइ मुंहिंजे दिलि में हुई उहो सभु जो सभु इल्मु मूंखे साईं तक़ीर में उते ॿुधाए वठी करे। उन खां बाद में पाण तक़रीर जे दौरान हिकिड़ो मेहर जी पूरी तारीख़ ते किताब लिखियो अथनि। उन में साईं जो जॾहिं ज़िक्र आयो आहे, हिन नेंगोट जो ज़िक्र आयो आहे, उन पाण ज़िक्र कयो अथनि त साईं जी फ़यूज़ात करामात एतिरी आहे, मालूमात एतिरी आहे जो इन जे लाइ ही मां मदरसनि तहत किताब लिखियो आहे। इन जे लाइ मूंखे अलॻि किताब लिखिणो पवंदो, एॾो वॾो बयानु आहे। उहा बि तस्दीक न असां वटि लिखत में मौजूदु आहे, पंहिंजे हथ अखर माना। 100 मदरसा हुया मेहर तालके जे अंदरि, 100 ॻोठनि में दीन जा इदारा हुया। उन 100 ॻोठनि जे अंदरि दीन जा मदरसा हलंदा हुया। एतिरी वॾी फ़यूज़ात हुई। ऐं पंहिंजे आतम किथा कहाणी जे किताब में लिखियो अथनि, जेको छपाई जे मरहल में आहे, उन लिखियो अथनि त असां जॾहिं सोबे ख़ान मंगसी जे अंदरि इल्मु पढ़ाईंदा हुआसीं क़िबला साईं अब्दुल करीम मंगसी जे मदरसे में, त असां तक़रीर करण जे लाइ ॿिए जुमे जी राति अची हिते पहुचंदा हुआसीं। हिते असां तक़रीरूं बि कयूंसीं, तक़रीर सिखी बि सईदी जमायत उन वक़्त में ईंदी हुई। ऐं हिते तरही मुशाइरो थींदो हुयो, इल्म मुशाइरो थींदो। वॾा वॾा आलिम दीन बि ईंदा हुया, वॾा वॾा सुगड़ बि ईंदा हुया, वॾा वॾा शाइर बि ईंदा हुया, जेके तबो आज़माई कंदा हुया कंहिं तरह ई मुशाइरे जे हिसाब सां। याने उहो शाम जो इहा महफ़िल थींदी हुई, राति जो वाइज़ थींदो हुयो। इहो हर जेको आहे जुमे जी राति इहो वाइज़ थींदो हुयो। उन जी शायदि बि शहूद 10 सालनि जी उमिरि में सोबे ख़ान मंगसी जे अंदरि मौलाना के साईं उस्ताद अब्दु मंगसी साहिबु ज़िंदा वेठो आहे। जे पोइ मां 10 सालनि हुन पंहिंजी ज़िंदगी जो वाक़ियो लिखियो आहे। 10 सालनि जी उमिरि में मां हिते अचणु शुरू थियुसि मां, ऐं वक़्त जा वॾा वॾा आलिम दीन आया। उन वक़्त जो सना खां हाजी ग़ुलाम नबी मैसर, जंहिंजी पहिरीं चूपड़ी शाइरी जी छपी हुई 1968 में जे शिकारपुर मां, उहा पहिरियों किताबनि जी चूपड़ी जी सूरत में खणी आयो हो। त हिते मखदूम सैदी मुहसिन दरगाह ते खणी आयो हुयो। पहिरियों किताब उहो शाइरी जो उनजो जेको असांजी हिन सिंध सुवारी में छपियो हुयो, उहो चए थो मां 10 सालनि जी उमिरि में मां हाजी ग़ुलाम मैसर खे बि ॾिठो ऐं लीमे फ़क़ीर खे बि ॾिठो, जानन फ़क़ीर खे बि ॾिठो। ॿिया शाइर जेके हुनजा नाला ॿुधाए अथनि, शमसदीन शमसी साहिबु जड़े जो हुयो। ॿिया काफ़ी वॾे तइदाद में साईं सोबदार सरगाणी जो वॾो शाइर हुयो। इहे सभु बुज़ुर्ग जेके हुया, शाइर हुया, अहले इल्मु हुया, बुज़ुर्ग हुया, उहे सभु अची पहुचंदा हुया। इहा महफ़िल उन अॼु खां 50 साल अव्वल इहे महफ़िलूं मुनक़द थींदियूं रहंदियूं हुयूं। हाणे अॼु के दौर में 5 सालनि जी बि तारीख़ में ॻणियो थो वञे पियो त हिननि खे त 50-70 साल गुज़री चुका आहिनि। 74 साल थी गुज़रिया आहिनि जेके माण्हू ज़िंदा वेठा आहिनि। इहे महफ़िलूं हुननि मल्हायूं आहिनि। पतो पइजी वियो त अलाह वारनि जो फैज़ को अॼुकल्ह जो कोन्हे को, इहो कई सालनि जो पुराणो फैज़ आहे। अलाह वारनि जो फैज़ ही आहे साईं जे कुझु रिवायात जो। बाक़ी करामात जे हवाले सां मां तव्हांखे छा ॿुधायां, उहा अलाह वारे जी करामात फ़यूज़ात आहे।
जो हिन गुनाहगार अखियुनि सां अलाह वारनि जो फेस ॾिठो आहे। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, वरी तव्हांखे रूहानी जो फेस जी मां ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। असांजा उस्ताद करीम ॻाल्हि कनि पिया, किताब जे अंदरि बि उहा ॻाल्हि लिखी पई आहे। फैज़ुल करीम किताब आहे, हदीस जो किताब आहे, उन जे अंदरि इहा करामात लिखी पई आहे जेका असांजे उस्ताद जे फर्ज़ंद लिखी हुई। हिन वक़्तु दौर में दरिया जूं वॾियूं वॾियूं ॿोॾियूं ईंदियूं हुयूं। पुराणो रोज़ो साईं जो हेठि हूंदो हो, मस्जिद शरीफ़ बि हेठि हूंदी हुई। पोइ तमामु वॾियूं जंहिंखे असां सिंधी ॿोली में कारी ॿोॾि सॾींदा हुआसीं। पोइ जॾहिं टियाने जो दौरु हुयो या ॿियाने दौर में ॿोॾि आई, उन दौरान कॾहिं बि असांजा उस्ताद करीम उहे बयानु कंदा हुया, लिखी बि विया आहिनि त पाणी रोज़े जे अंदरि न ईंदो हुयो। उन साल अंदरि पाणी अची वियो, थोरो आयो, घणो आयो, केतिरो आयो। उस्ताद करीम चवंदा असांजे ज़हन में थियो त कॾहिं सॼी उमिरि असांजी पाणी न आयो रोज़े जे अंदरि, हिन साल पाणी अंदरि छो न आयो, छो आयो? तजुस्सुस थियो, ज़हन में ख़्यालु वियो, वीचार वियो। राति जो उते मेहड़ जे शहर में मथी जॻह ते सुता पिया हुआसीं। उते सुम्हण खां बाद में राति जो जेको आहे बुज़ुर्ग साईं पंहिंजी अची दीदार करायूं, अची सलाम वरायूं। पाण फरमायो त मौली साहब छो इन ॻाल्हि में मुंझी पियो आहीं? ज़हन में छो तजस्सुस आंदो अथई? तोखां मदीने वारे साईं जी हदीस मुबारक विसरी वई आहे। उहा बुखारी शरीफ़ जी हदीस मुबारक आहे। बुखारी शरीफ़ जी हदीस मुबारक आहे, उन में लिखियो पियो मदीने वारे साईं खे काफ़िरानी औरत गोश्त में ज़हर ॾिनो हुयो। उन ज़हर जे खाइण जे करे मदीने वारे साईं खे हर साल तकलीफ़ थींदी हुई। उन ज़हर जे कुझु शइ खाइण जे करे तकलीफ़ थींदी हुई। हज़रत अम्मा आशा सिद्दीक़ा महबूबनि करीमनि खे अर्ज़ु कयो त तव्हां अलाह जा नबी आहियो, इहा तकलीफ़ तव्हांखे हर साल छो थी रही आहे? तव्हां अलाह जा महबूब आहियो, इहा तकलीफ़ तव्हांखे छो थी रही आहे? त मदीने वारे साईं अम्मा आशा सिद्दीक़ा मोमिननि जी माउ खे जवाबु ॾिनो त मोमिननि जी माउ, रब करीम असांजे तक़दीर में इहा तकलीफ़ लिखी छॾी हुई, असां अलाह जी रज़ा ते राज़ी आहियूं। त साईं असांजे उस्ताद करीम खे फरमायो त मौली साहब जेके एतिरा साल असांजे रोज़े में पाणी न आयो त का ख़बर का ॻाल्हि कोन हुई। हाणे जेकॾहिं तक़दीर में अलाह साईं असांजे इहो पाणी खे लिखियो, असांजे अंदरि रोज़े में पाणी आहे, त असां बि अलाह जी रज़ा ते राज़ी आहियूं। इन में का परेशान थियण जी ॻाल्हि कान्हे का। ही इल्मी फ़यूज़ात जेके हूंदा आहिनि, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, उहे ज़ाहिर कोन करणा पवंदा आहिनि, पर अलाह वारनि जो फ़यूज़ात खे हिन दौर में ज़ाहिर करण जो वक़्तु अची वियो आहे। छाजे करे जो अॼु ॾिसी रहिया आहियो, को किताब थो लिखे, को तक़रीरूं थो करे पियो, को माण्हू अलाए छा छा थो चवे पियो। पोइ उन दौर में असांखे मजबूरन इहे करामात फ़यूज़ात खे ज़ाहिर न कबो त माण्हू ज़ाहिरी आहे इहो ई चवंदा शायदि को माण्हू सभु इहे अहले इल्म न आहिनि, अहले इल्म फैज़ वारा न आहिनि, सभु को इन हिकिड़े कंहिंखे ख़बर ई कान्हे का पिया। इन जे करे अलाह वारनि जी क़यूम करामात खे ज़ाहिर कजे त उन माण्हुनि खे ख़बर पए त न अलाह वारनि जो फैज़ अॼु बि हले थो पियो, क़यामत ताईं फैज़ हलंदो रहंदो। सभई जो सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में अचे थी? त मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, रावलपिंडी जो दोस्त हुजे, आर्मी जे अंदरि उनजी नौकिरी हुजे, अलाह वारा जेके आहिनि, जेके उनजी मोहबत जो आयत जो मफ़हूम जो जेको आहे त अलाह करीम फरमाए थो मां उन अलाह वारनि जी मोहबत माण्हुनि जे सीननि में मां रब करीम पाण विझंदो आहियां। टेलीफोन, मोबाइल या को मैसेज या को अख़बार में इश्तिहारात या का दावत, का शइ ज़ाहिर में ज़ूर न बि पहुचंदी आहे। उन अलाह वारे जो फैज़ फ़यूज़ात रब करीम थो फरमाए त उन अलाह वारे जो जंहिंजो अमल साले हूंदो आहे, जी मोहबत जो फैज़ माण्हुनि जे सीननि में मां रब करीम पाण पहुचाईंदो आहियां। हाणे काथे मखदूम सैदी मुसाणी जो ॻोठु, काथे रावलपिंडी जो शहर। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, आर्मी जे अंदरि उनजी ड्यूटी हुजे, हिन मस्जिद शरीफ़ जे अंदरि दोस्त ॻाल्हि पई कई त मां 4 साल ताईं मुंहिंजे घर जो मसइलो हुयो, ना इतफ़ाक़ी ही मुंहिंजा बचड़ा जेके हा पंहिंजे सावरनि जे घर हुया ऐं उन्हनि जा बचड़ा, मुंहिंजो जेको ॾे वठि जो रिश्तेदारी जो मसइलो उहो मुंहिंजे पंहिंजे घर, मुंहिंजा बचड़ा मुंहिंजी भेण मुंहिंजे घर में वेठी हुई।
4 साल ताईं असांजो झगड़ो हलियो। मां परेशान 4 सालनि ताईं मां निंड न सुतो हुउसि, छो जो घर जो माहौल अहिड़ो हुयो, औलाद प्यारो आहे, उनखे जुदा थियण खां बाद में परेशानी आहे। मां राति ॾींहुं मूंखे निंड न हूंदी, परेशान पियो रहंदो हुउसि पंहिंजे हाल जे मथां। नसीब में हे ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो आहिनि, पर उनजे मथां सब्र बि कयां पियो, अखियुनि मां ॻोढ़ा बि वहायां पियो। राति जो सुतो पियो हुउसि, मां निंड जी आगोश मुंहिंजे अंदरि सुतो पियो हुउसि मां। पोइ उन मस्जिद शरीफ़ में दोस्त ॿुधाए पियो त उते मूंखे दीदार थियो। दीदार करण खां बाद में ॿुधायऊं त फलाणा तव्हांजो मसइलो आहे, पर तव्हां असांजी दरबार ते अचो त मां इंशाअल्लाह तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। साईं नालो त साईं मूंखे पंहिंजो ॿुधायो, नालो त असांखे ॿुधायूं, पर हाणे मां पंजाब जे रहण वारो, मुंहिंजो ॻोठु ओॾे पंजाब में चिन्यूट शहर जे में हुयो। पोइ मूंखे त नालो त ॿुधुमि मां, पर इहा ताक़त कान्हे साईं भला नालो तव्हां ॿुधायो, पर तव्हां कहिड़े तालुक़े में वेठा आहो, कहिड़े ज़िले में वेठा आहो, या तव्हांजी दरगाह किथे आहे, किथे तव्हां असां सां मुलाक़ात कंदो। चए मूंखे ज़रूरत न थी सघी जो मां साईं खां वधीक एड्रेस पतो पुछा कयां, सिर्फ़ु नालो मुंहिंजे ज़हन ते नक्श थी वियो। निंड मां सुजाॻ थियुमि सुबुह जो। मां चयो हाणे जीअं जहे नसीब, या ईअं को दीदार जो को झटको थी वियो, या ईअं को कशफ जो को ॻाल्हि मिली पई आहे। वापारी जी निमाज़ ते चए मां पंहिंजे कमरे खां निमाज़ पढ़ण जे लाइ आयुसि। मां वुज़ू जे टांकीअ ते वुज़ू पियो कयां पियो। उते वुज़ू करण जे दौरान इत्फ़ाक़ सां मुंहिंजे साम्हूं जेको दोस्त हिकिड़ो वेठो हुयो, सो उहो दोस्त सिंध जे रहण वारो हुयो, माना आर्मी में गॾु कमु करे पियो। न पुछण जे बावजूदि मां हुन खां पुछी वेठुसि। मां हुनखे चयो त भाईजान ही हिकिड़ो बुज़ुर्ग जो नालो मूंखे ज़हन में अचे थो पियो, इहो तव्हांजे सिंध में पंजाब में त कोन्हे को, मूंखे ख़बर सुझे कोन थो पियो अहिड़ी का दरबार। तव्हांजे सिंध में कोड़ो बुज़ुर्ग नाले सां आहे को? चई हा असांजी सिंध सुवारी में ज़िले दादू में तालके मेड़ में ई दरबार शरीफ़ आहे। उनखां उन मूंखे एड्रेस ॿुधाई, तालको ॿुधायो, ज़िलो ॿुधायो। मां निमाज़ पढ़ी करे फ़ौरन मां पंहिंजे कमरे ते वियुसि। मां असांजी कैप्टन ऐं मेजर वटि मुंहिंजी ड्यूटी ही ख़ासि, मां उन महिल कमरे ते वञी करे उहा मोकल लिखियमि वठी त मूंखे हेतिरनि ॾींहंनि जे लाइ मोकल ॾिनी वञे। दरख़्वास्त लिखी करे मां उतां ऐं अची करे मूं क्लार्क खे ॾिनी, त क्लार्क चयो बाबा हाणे बाक़ी हिकिड़ो कलाकु बचियो आहे, मोकल त तुंहिंजी सुभाणे थींदी, अॼु त मोकल कान थी सघंदी। चई सुभाणे मोकल थी, पर ऐं दरख़्वास्त मुंहिंजी आहे, मूंखे मोकल ॾिनी वञे। मूंखे या साहब त हींअर कोन, मेजर साहब त कोन वेठो हूंदो। सी मां वापसि मोटी अचे कमरे ते सुतुसि। मां उहो पटे वालो जेको फ़ौजी हुजे उहो मूं वटि कमरे ते दरवाज़ो खड़काईं, चए तुंहिंजी मेजर साहब असांजे ऑफिसर साहब तुंहिंजी मोकल मंज़ूर कई आहे हींअर। चयमि त हाणे एड्रेस नालो मिली पियो, पतो मिली वियो, मोकल मिली वई आहे, न कंहिंखे ॿुधाइण सां बसि पंहिंजे सामान जो जेको थेलो उन महिल खणी करे ॿाहिरि निकिरी करे सिधो गाॾी में चढ़ी पियुसि। मां पुछाईंदो अची दरबार शरीफ़ ते पहुतुसि। मां दरबार शरीफ़ ते रही करे हिकिड़ो ॾींहुं ऐं हिकिड़ी राति अलाह वारनि जो साॻी सूरत में चए मूंखे दीदार थियो। पोइ पाण फरमायो त हाणे तव्हां आया आहियो, हाणे तव्हां वञो, तव्हांजो मसइलो हल थी वेंदो 8 ॾींहंनि जे अंदरि में। सुबुह जो मस्जिद शरीफ़ में हितां ॿुधाए वियो वापसि। चए हाणे हिकिड़े ॾींहुं हिकिड़े राति में मुंहिंजो मसइलो दीदार जो हल थी वियो। सिधो वापसि वियो, मूंखे फ़ोन करे, हिनमहिल ताईं मूं वटि उनजो फ़ोन मौजूदु आहे, नंबर मौजूदु आहे। कॾहिं कॾहिं उहो वीचारो ॻाल्हाईंदो आहे, उहो ॿुधाईंदो आहे साईं 8 ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजो जेको 4 साल ताईं मसइलो हल न पियो थिए पियो, कीअं दोस्त अहबाब माइट विच ते अची विया, असांजो इस्लाह थी वियो, मुंहिंजो घर बि आबाद थी वियो, मुंहिंजे भेण जो घर बि आबाद थी वियो, असां पंहिंजो पाण में खीर खंडु बणिजी वियासीं। काथे रावलपिंडी, काथे इन दरबार शरीफ़ जो आस्थानो मखदूम सैदी मुस्ताणी जो। ही फ्यूज़ात करामात जेके आहिनि मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ तमामु कसीर आहिनि, जो बयानु करण खां ज़ुबान खां ॿाहिरि। मक़सदु आहे अॼु के दौर जे अंदरि माण्हू चवंदा बाबा इहे कशफ करामतूं इहे सभु ख़तमु थी वियूं आहिनि। नाहे, ओलिया करामात हक़ुनि, वलीअनि जूं करामतूं बरक सचूं आहिनि। ईअं के न चवे त को ओलियानि में करामत छॾाइजी वई आहे, बाबा उहे वॾा थी विया, वॾा करामतूं ॾेखारे विया, हाणे करामत कान्हे का। न,
हाणे बि करामत आहे, पर वठण वारा तव्हां असां वेसला थी विया आहियूं। तव्हां असांजो ज़हन जेको आहे हिन दुनिया जे तरफ़ रग़बत आहे। उहे मुहबत वारा शख़्स ॾिठासीं जेके पेरनि में जुती बि न पाईंदा हुया। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ अलाह वारनि दरबारनि ते वेही करे क़ुर शरीफ़ जो दौर कंदा हुया, सलाह शरीफ़ पढ़ंदा हुया, अलाह वारे जे रूह खे राज़ी कंदा हुया। देरी कान थींदी हुई, जल्दी में मसाला हल थी वेंदा हुया। हाणे तो असांजो जेको ज़हन ख़्यालु आहे उहो हिन ज़हन ख़्यालु हिन मुंतशिर थी वियो आहे। मुंहिंजा दोस्त, उहो सुकून ऐं करार जेको आहे, जेको अलाह वारे दरबारनि जे मथां, मुंहिंजा दोस्त, न बिजली हुयूं, न का शइ न हुई। ॾींहंनि ते माण्हू बि अची तिलावत कंदा हुया, ॾीआ ॿारे करे बि सारी राति तिलावत कंदा हुया, ज़िक्र अज़कार कंदा हुया। क़ुर पढ़ियल न हुया त अलाह जो ज़िक्र कंदा हुआ, क़ुर जूं हुंगारियूं हलंदियूं हुयूं। हाणे क़ुर जी हुंगार ख़तमु थी वई, ज़िक्र जी हुंगार ख़तमु थी वई। हाणे दुनिया जो चहचटो आहे, उहा मोहबत ऐं सुकून असां मां तॾहिं ख़तमु थी वियो आहे। बाक़ी अलाह वारनि जो फैज़ अॼु बि आहे। अलाह वारनि जो फैज़ क़यामत ताईं हलंदो रहंदो। अलाह वारनि जो फैज़ जी खुटण जी का ॻाल्हि आहे ई कान का। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, कुझु इहे शयूं जेके तव्हांजे मां नज़र कयूं आहिनि, माण्हू चवनि था साईं कंहिंखे का न आहे, को कहिड़ी रिवायत करे तो, को वरी माण्हू चवे साईं मर्द न आहे, औरत आहे, मूसाणी आहे। बाबा, मूसाणी कबीला आहिनि, सिंध में कबीला आहिनि। को हिकिड़ो किताबु लिखियो अथनि, उन्हनि बि तरह तरह जा हमला कया आहिनि वठी। मुंहिंजा दोस्त, हाणे केतिरनि खे रोकींदासीं वठी असां। हिकिड़ो मूसाणी कबीलो बिरोहिन में आहे, हिकिड़ो मूसाणी कबीलो परी ॿाहिरि ॾे ॻोठ आहिनि, हिकिड़ो मूसाणी ॿुघियनि में कबीलो आहे। हाणे हिकिड़े ॿुघे किताबु लिखियो, हुन चयो बाबा साईं जेको सैयदना आहे, साईं असांजो ॿुघियो आहे। यानी पाण जी निस्बत कयो कहिड़ी तरह सां चवे थो पियो। हाणे इन माण्हुनि खे केरु रोके? को मुस्तनद तारीख़ बयानु कोन करे रहिया आहिनि, पर हाणे उन्हनि जे लाइ इहो ई आहे, कोशिश ई आई आहे त इन शयुनि खे सभु गॾु करे इन शइ जे लाइ किताबु हिकिड़ो जमो कयो अथऊं, जेको असांजो प्रेस जे अंदरि आहे। अल्हम्दुलिल्लाह। ॿियो न आहे, असां उन मज़मून खे, उन किताब जी करामात कुझु जेको हाजी साहिबु गुलानी मैसर साहिबु या ॿियनि शाइरनि तब आज़माई कई आहे, हाजी साहिब जी मथां उन फ्यूज़ात उनखे मिलियो आहे। इहो सभु जेको आहे भरे करे जेको आहे अची बयानु कयो अथऊं, हिनखे महफ़ूज़ कयो अथऊं त तव्हांखे हिन दौर जे अंदरि उहे दोस्त पढ़नि जेके इनकार करे रहिया आहिनि त अलाह वारनि जो फैज़ अॻु में बि हुयो, हाणे बि आहे ऐं क़यामत ताईं फैज़ हलंदो रहंदो। ऐं चंद मिसरा हाजी साहिब जा तव्हांजे ख़िदमत में पेश कयां थो। टाइम बि थी वियो आहे। हाजी साहिबु गुलानी मैसर साहिबु दरबार शरीफ़ ते अची रहियो हुयो। साईं मोहम्मद हुसैन असांजो कुरेश साहिबु शाहिद आहे, पंहिंजे घरों मानी नंगर खणी करे उनखे खाराईंदा हुया। उनखे हाजी साहिबु